बदीन वञण जे लाइ मां मुकमल तरह सां तयारु थियुमि। प्यारे भाइटे आसिफ़ खे चयो त मोटरसाइकिल कढ, मूंखे स्टॉप ते छॾे अचु। स्टॉप ते पहुतासीं त गाॾी अञा लेट हुई ऐं गाॾी अचर ॾींहुं गाॾियूं फुल हुयूं, पर 2.5 कलाक इंतज़ारु कयोसीं, गाॾी न आई। मजबूरन मूंखे आसिफ़ खे फ़ोन करणी पई, समीउल्लाह बि उन सां गॾु आयो ऐं असां मोटरसाइकिल वापसि घुराईसीं ऐं असां सफ़र तइ कयोसीं सिजावल जो। मकली स्टॉप ते पहुतासीं, बाईपास ते, हिते पाणी बाणी पीतोसीं, वरी सफ़र जो आगाज़ कयोसीं। सिजावल सिधो पहुतासीं बलोच बिरयानी वारे वटि, उन खां बिरयानी खाधी ऐं मंसूर खे चयो त प्रेस क्लब वारे वटि हल तूं, त मां रक्शे लोडर वारे खे काहे अचां थो पियो। सिजावल आहे दोस्तो, ऐं सिजावल में असांजा हिते किताब पिया आहिनि नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि वटि, ऐं सिधो असां पहुतासीं नेशनल प्रेस क्लब ते। गाॾी ते किताब लोड कयासीं ऐं इते ई पंहिंजी 125 जेकी गाॾी आहे बीहारी करे असां लोडर रक्शे ते चढ़ी सफ़र शुरू कयोसीं बदीन वेंदे। दोस्तो रस्ते में अची वई गोलार्ची ऐं असां हुते स्टॉप कयोसीं। हलो सतार पाण केरु? जतोई। वाह जतोई साहब जा साईं। गोलार्ची में असां वेठा आहियूं, कट चांहि जा पियूं था। सतार जतोई असां लाइ चांहि खणी आयो। अचो उस्ताद। गोलार्चीअ में साईं चांहि जो ढुक पीतोसीं, हाणे हल कंदासीं। ॾिसो था गाॾी केॾी भला आहे। मूंखे हिन खां ख़तरो लॻंदो आहे, तव्हांखे लॻंदो आहे अलाए न, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु। ॾिसो न केतिरी वॾी लोड आहे। अदा हलूं? ओके मंसूर हलूं? चढ़ेसि मथे। चांहि पीतीसीं, नवां ताज़ा थी वियासीं ऐं हाणे बदीन हितां आहे 32 या 33 किलोमीटर। सिज लहण खां अॻु में असां पहुतासीं बदीन। साईं मुनीर अहमद आमड़ो साहिबु असांखे खणी आयो सिजावल मां ऐं हींअर पंहिंजो पाण खे सफ़ा पैक करे वञे थो पियो। ख़्याल सां वञा, ठीकु आहे? दुआ में यार रहे त रहो हिते असां सां गॾु, ठीकु आहे? ओके। हीअ आहे असांजो प्यारो दोस्त उभायो पंवर साहिबु, जंहिं असांजे खाधे पीते ऐं रिहाइश जो बंदोबस्तु कयो। 12 दोस्त थी रहिया आहिनि, असां सेटिंग करे हाणे जेको आहे मोटी आया आहियूं। हाणे 12 थी विया आहिनि सुबुह जो, वरी असांखे 6 बजे उथिणो आहे। सो ही दोस्त आहे साईं उभायो पंवर साहिबु, जंहिंजी रिहाइश आहे ऐं असां हुनजा महिमान आहियूं। ऐं हीअ जॻह असां पाण लाइ पसंदि कईसीं छो जो DC चौक असांखां वेझो पवंदो, तंहिंजे करे असांखे हीअ वेझी जॻह बि पए। हूअं काफ़ी सारा दोस्त आहिनि जंहिंजी रिहाइश असां वटि हुई, पर जीअं त हीअ वेझी जॻह बि पए, तंहिंजे करे असां हीअ जॻह पसंदि। सुबुह जो सवेर वरी हितां वेझो असांखे पवंदो। सो मिलूं था वरी सुबुह जो किताबनि सां गॾु। दोस्तो पाण जिते बीठा आहियूं इहा आहे गुलशन इल्ताफ़। पंहिंजी रिहाइश जेकी बदीन में आहे उहा गुलशन इल्ताफ़ आहे। सो हींअर असां वञूं था किताबनि ॾे ऐं उहा सेटिंग कंदा। सर गुलशन हिकु गुलशन इल्ताफ़ कॉलोनी, ठीकु आहे। मंसूर गाॾी का आहे? सो 9 बजे इफ़्तिताह आहे। 9 बजे इफ़्तिताह कंदासीं, इन लाइ सवेरे उथिया आहियूं ऐं सवेरे किताबनि खे सेट करे लॻाईंदासीं जीअं 9 बजे इफ़्तिताह थिए। ईअं न सर? तव्हां काएं बजे था चओ? 9 बजे अचो था? ठीकु आहे सर, ठीकु। DC ऑफिस जे पुठे पासे ॾांहुं असांजी रिहाइश हुई ऐं असां DC ऑफिस जे विचां ई जेको गेट आहे उतां निकितासीं। असांजो शामियानो साम्हूं ई साम्हूं लॻल हो लॉर्ड म्यूज़ियम जी गेट वटि। सुबुह जा सफ़ाई सुथराई जा मंज़र तव्हांजी आॾोन सफ़ाई सुथराई थी रही आहे। पोइ शांती सुकून लॻो पियो आहे छो जो सुबुह जो टाइम आहे। अञा माण्हू उथंदा ऑफिसनि में, ॿार ईंदा स्कूलनि में, त पोइ हीअ रोड सॼो जेको आहे सो भरियलु हूंदो। हाणे हीअ जॻह मूं इन लाइ हिते लॻायो आहे त DC ऑफिस जेके वॾियूं वॾियूं ऑफिसूं आहिनि उहे हिते आहिनि ऐं स्कूल आहिनि, कोर्ट आहे, सभु कुझु माना हिते आहे ऐं खुलासी जॻह माण्हू आराम जो हिते पंहिंजी मोटरसाइकिल कार वग़ैरह बीहारे सघे थो। इन लाइ मूं पंहिंजो बदीन शहर जे अंदरि जॻह पाण इन लाइ न पसंदि कई छो जो हुते वरी रश थी वेंदी, रोड जाम थींदो, इन लाइ मां हीअ जॻह पाण पसंदि कई आहे। सो ॿुहारी ॼारायूं था पिया, हीअ सॼो कुझु साफ़ु थी वेंदो ऐं पोइ इंशाअल्लाह हिन जो इफ़्तिताह थींदो। जेको शामियानो लॻल आहे 15 बाय 45 जो, हे 45 फुटनि ते ही मुश्तमिल आहे जेको शामियानो तव्हां ॾिसो था। हीउ शामियानो असां राति जो ई लॻाए छॾियो हुयोसीं, यानी हिकु ॾींहुं पहिरियां। सुबुह जो टाइम हुयो ऐं असां पंहिंजो हीउ सॼो पिंडाल जेको सजायो हुयोसीं उहो खोलणु लॻासीं। साईं साईं असां सुबुह जो पंहिंजो स्टॉल माना खोले रहियासीं त साईं अची वियो। निमाज़ वग़ैरह पढ़ी करे वॉक कंदा आहियो न। हे माशाल्लाह रोड बि ज़बरदस्त आहे, हेॾो ड्रिगो ऐं साफ़ु सुथिरो रोड आहे ऐं माना हिते एतिरी हो न आहे त माना मिटी उॾे थी त धूड़ थी वियो मोह या छा, पर ज़बरदस्त रोड आहे। सफ़ाई जो माना इंतज़ाम आहे, सफ़ाई इंतज़ाम छो जो ऑफिस DC ऑफिस साम्हूं आहे, मेन रोड आहे, मेन रोड आहे। हीअ आहे चाचो हबीबुल्ला सुमरो साहिबु जेको हिते DC चौक ते पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾींदो आहे। तो सुबुह सुबुह साईं रेड़ीअ खे भरियो टुब टार कयूं वञे थो पियो। चाचा ख़ुशि आहीं? केरु आहे? छा आहे इहो? रांदीका? कहिड़े स्कूल में पढ़ंदा आहियो?
माशाल्लाह अमर जली जो ठहो लॻो पियो अथव साम्हूं सभु हूंदा ऐं 2 ॾींहं ताईं लॻल हूंदो दोस्तनि खे बि ॿुधाइजो ठीकु आहे स्कूल में बि पंहिंजे ॿुधाइजो पूरे में ठीकु आहे हा हा जन्नत के पते बि आहे कीअं मतिलबु डिस्काउंट हा डिस्काउंट प्राइस मुख़्तलिफ़ आहिनि 100 खां वठी 1000 ताईं आहे 8 हज़ारनि जो किताब बि आहे हिकिड़ो हाँ वो भी है वो सामू लगो पियो आहे हाँ ठीक है ॿुधाइजो दोस्तनि खे माशाल्लाह अल्लाह ज़िंदगी ॾे भेण भाउ खे ऐं अल्लाह ख़ुशि करे हिननि जे वालिदैन खे ही पूरो पिंडाल किताबनि सां सजी चुको सेटिंग असांजी मुकमल थी वई हुई ऐं मंसूर खे चयो त नाश्तो खणी आ नाश्तो असां कयोसीं ऐं पोइ मूं सोचियो त जेके रेड़ीअ वारा बीठा आहिनि उन्हनि सां बि थोरी गुफ़्तगू कजे फ्रूट वारा आहिनि ऐं रांदीगर वारनि जो स्टॉल लॻल आहे मुंहिंजे बर में ऐं साम्हूं साम्हूं उहा पिड़ी आहे छा आहे मालजी पिड़ी आहे पास में जो भाई पियो आहे न रांदीगर वारो हा हा उते बि हिकिड़ी मासी वेंदी आहे उनजी बि पिड़ी आहे जॾहिं अच्छा सही आहे ज़बरदस्त हीअ ॾिसो लैन सां तव्हांखे कतार सां पोरियत नज़र ईंदा कारोबारी माण्हू नज़र ईंदा चाचा रोज़ी थिए थी पुट घणा आहिनि चाचा पुट घणा आहिनि उहे पढ़नि था जी न सर 16 साल उम्र में शादी कयमि अच्छा 25 साल उम्र थी त घरवारी फोत थी 3 न्याणियूं 2 पुटनि सभिनी जी शादियूं कराए छॾियूं माशाल्लाह माशाल्लाह मतिलबु सुखी ज़िंदगी गुज़ारियो था सुबुह जा 9 बि मस थिया हुया त माण्हुनि जी रश थियणु लॻी शागिर्द उस्ताद ऐं आम माण्हू किताबनि जो जाइज़ो वठणु लॻा ऐं किताबनि ॾे अचणु लॻा कबीर भील आहे असांजो दोस्त ऐं उन किताब डॉक्टर मोहब्बत बुरड़े जेको आहे सिलेक्शन कयो आहे अदे जो तव्हां नालो मुंहिंजो नालो AB जतोई जी जी कुझु ॾींहं पहिरियां मूं कबीर भील खां पुछियो हुयो त मूंखे स्टडी सर्कल हलाइणो आहे त आउं जेको आहे कहिड़ो किताबु पढ़ां दोस्तनि सां गॾु ऐं जेको आहे कीअं स्टार्टअप वठां सही त पोइ कबीर भील मूंखे रिकमेंड कयो हुयो शऊर किताबु जेको आहे मोहब्बत बरड़ो जो ठीकु आहे चयो हीउ जेको तव्हां किताबु आहे इहो दोस्तनि खे पढ़ायो ऐं पाण पढ़ो त जेको आहे हीउ किताबु तमामु सुठो आहे त अॼु हिन स्टाल ते हीउ किताबु मूंखे मिलियो काफ़ी तलाश खां पोइ ऐं तमामु ज़बरदस्त किताबु लॻो आहे ऐं अचे वठो शऊर किताबु इहो आहे ज़बरदस्त हीअ किताब ते निशानी था हणो अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर आहे तबियत सही आहे ख़ैर अस्सलाम वालेकुम सर अच्छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर इंशाल्लाह ख़ुशि आहियो ख़ैर तबियत सही आहे तव्हां ख़ुशि आहियो तबियत सही आहे थाल में गजरूं खपाईंदड़ ही पोरियत आम माण्हू जेके हिन जे लॻ बीठा आहिनि या ही नंढड़ा ॿार या ही सिक्योरिटी गार्ड हिन खे मूं को फ़ोन करे न घुरायो आहे पर मेन चौक मेन रोड ते किताबी मेलो लॻाइण जो इहो ई मक़सदु आहे त आम माण्हू बि हिन किताब खे हथ में खणे किताब ॾिसे ऐं किताब पढ़ण जी दिलचस्पी उन में वधे हीउ ॾींहुं पहिरियों आहे किताबी मेले जो वालिदैन पंहिंजे ॿारनि खे वठी था अचनि यानी इहो बि ॿिज पोखिजेव थो ॾिसो किताबनि सां केॾो चाव आहे केॾो लॻाव आहे हे रश तव्हांखे जेकी मूं सवेर ॾेखारी उहा बरक़रार आहे ॿीण ते तव्हांखे नज़र ईंदी घटि ई नज़र न ईंदी तव्हां ॾिसो किताब पढ़नि था माण्हू रोड ते रौनक लॻी वई हर तरह जो हर माण्हू हर पासे खां अची करे पंहिंजे मनपसंदि जा किताब ॻोल्हे रहियो हुयो ऐं ख़रीद करे रहियो हुयो दोस्तो पहिरियों ॾींहुं असांजो मुकमल थियो ऐं ॿियो ॾींहुं असांजो शुरू थियो निंड करे उथियासीं पंहिंजा हंध बिस्तरा ठाहे करे वरी असां साॻी जॻह ते पहुतासीं ऐं कनातूं ठाहे करे सुबुह जो आगाज़ कयोसीं बामक़सद हिन किताबी मेले में ज़िले बदीन जा 3 DSP साहिबान जिन किताबी मेले में शिरकत कई अनमोल किताबी मेले में मौजूदु काफ़ी किताबनि जो जाइज़ो वरितो ऐं गॾोगॾु किताबनि जी ख़ूबसूरती ऐं अहमियत खे ॾाढो पसंदि कयो टिनी साहिबनि न सिर्फ़ु किताब जी अहमियत बाबति ॻाल्हायो पर कुझु किताब बि ख़रीद कया ही यादगार लम्हा जे मुंहिंजे लाइ निहायत ई ख़ुशी ऐं फ़ख्र जो सबबु आहिनि खुदी करबानी तपसी बाग बका जो एक दुखी दो करी हाँ क्यों पंद परा हूँ हाँ करिया थी दाऊं सुन जमुजा छिपरी अल्लाह एक दुखी दो करी क्यों जो नी हो दी तस दिया मोहब्बत संदो मिया ओ वेचारी अवसायो
पुनो ना परे जो ऊंदा हीअ रात में का चिण गॿरी आहे शायदि। दोस्तो असांजो किताबी मेले जो ॿियो ॾींहुं ख़तमु थियो, मुकमल थियो ऐं सुबुह जेको आयो उहो टियों ॾींहुं हुयो। किताबनि जो पिंडाल जेको असां सजायोसीं, वरी किताब पंहिंजा वेड़े करे उन जॻह ते वञी पहुतासीं बदीन मां थींदे थींदे जिते असांखे किताब रखणा हुया। हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजा राया पंहिंजा कमेंट हिन में ज़रूरु लिखिजो। अलाह भाई।